नाज़रीन, ईरान के रहबर आला अली खामनाई जे इसराइली हमले में शहादत खां पोइ नए रहबर आला की चूंड जो अमल शुरू थी चुको है। अचो त ॾिसूं था त ईरान में सुप्रीम लीडर कीअं चूंडियो वेंदो आहे ऐं हिन उहिदे जी अहमियत छा आहे। ईरान जो सुप्रीम लीडर आलमन जो हिकु इदारो चूंडींदो आहे जेको 88 मज़हबी आलमन ते मुश्तमिल हूंदो आहे ऐं जंहिंजा मेंबर हर 8 सालनि खां पोइ अवाम जे वोटनि सां चूंडिया वेंदा आहिनि। उन्हनि उम्मीदवारनि खे पहिरीं गार्डियन काउंसिल जी जांच ऐं मंज़ूरी मां गुज़रणो पवंदो आहे। हीउ हिकु ताक़तवर निगरान इदारो आहे जंहिंजा कुझु मेंबर पाण सुप्रीम लीडर मुक़ररु कंदा आहिनि। सवाल इहो आहे त जेकॾहिं सुप्रीम लीडर जो वफ़ात, इस्तीफ़ा या कंहिं ॿिए सबबु ख़ाली थी वञे त पोइ छा थींदो। त नाज़रीन, असेंबली ऑफ एक्सपर्ट्स इजलास सॾाए नओं सुप्रीम लीडर चूंडींदो आहे। उन लाइ सादी अक्सरियत काफ़ी हूंदी आहे। ईरान जे आइन मूजिबि उम्मीदवार जो सीनियर मज़हबी अॻवान हुजणु ज़रूरी आहे जंहिं वटि मज़हबी ॼाण सां गॾु सियासी बसीरत, हिम्मत ऐं इंतिज़ामी सलाहियतूं बि हुजनि। हाणे सवाल इहो आहे त क़यादत जी ख़ाली जाइ जी सूरत में छा थींदो आहे। जीअं हिन वक़्तु खामनाई जी शहादत खां पोइ सूरत हाल मौजूदु आहे। ईरान जे आइन जे आर्टिकल 111 तहत नओं सुप्रीम लीडर चूंडजण ताईं हिकु अबूरी काउंसिल मुल्क जा मामला संभालींदी आहे। ईरानी मीडिया मूजिबि ही काउंसिल ईरानी सदर, चीफ जस्टिस ऐं गार्डियन काउंसिल जी हिकु आलम ते मुश्तमिल हूंदी आहे ऐं उहा मुल्क हलाईंदी रहंदी आहे जेसिताईं नओं सुप्रीम लीडर चूंडियो न वञे। हिन मजलिस सिर्फ़ हिकु भेरो अॻु सुप्रीम लीडर चूंडियो हो जॾहिं 1979 में खुमैनी जे वफ़ात खां पोइ अली खामनाई खे चूंडियो वियो हो। हाणे ॾिसूं था त ईरान जो सुप्रीम लीडर केरु हूंदो आहे ऐं उन जा इख्तियार छा हूंदा आहिनि। सुप्रीम लीडर ईरान जी सियासी ऐं मज़हबी निज़ाम में सभ खां मथां उहिदो आहे। हीउ मनसब सिर्फ़ मर्दनि लाइ आहे। हू हथियारबंद फ़ौजनि जो कमांडर ऑन चीफ हूंदो आहे, मुल्क जे अहम फ़ैसिलनि ते आख़िरी इख्तियार रखंदो आहे ऐं अदलिया, फ़ौज ऐं मीडिया जे आला उहिदनि ते मुक़ररियूं कंदो आहे। हू पासदाराने इनक़लाब जी क़यादत बि कंदो आहे जेका हिकु ताक़तवर नीम फ़ौजी फोर्स आहे। हाणे सवाल इहो आहे त अली खामनाई जी शहादत खां पोइ संदसि जानशीन केरु थी सघनि था। सभ खां पहिरियों नालो मुश्तबा खामनाई जो अचे थो जेको सुप्रीम लीडर जो ॿियों पुटु आहे। हुनखे इंतिज़ामी हल्कनि ऐं पासदाराने इनक़लाब में ख़ासो असर रसूख़ हासिल आहे, पर ख़ानदानी जानशीनी ईरान में पसंदि नथी कई वञे, ख़ासि तौर ते शाह रज़ा पहलवी जी बादशाहत ख़तमु थियण खां पोइ। ॿियो नालो अली रज़ा आरफ़ी जो आहे जेको मज़हबी स्टैब्लिशमेंट में बाअसर शख़्सियत आहे। हू मजलिस ख़बरगान जो नाइब चेयरमैन, गार्डियन काउंसिल जो मेंबर ऐं कुम जो इमाम जुमा पिणु आहे ऐं मुल्क जे मदरसनि जो निज़ाम जी निगरानी बि कंदो आहे। टियों इम्कानी उम्मीदवार मोहम्मद मेहदी आहे जेको सख़्तगीर मज़हबी मौक़िफ़ सबबि मशहूरु आहे। हू मजलिस ख़बरगान जो रुकन आहे ऐं कुम ऐं इस्लामी उलूम अकेडमी जो सरबराह आहे। चौथों उम्मीदवार ग़ुलाम हुसैन मोहसिनी आहे जेको ईरान जी अदलिया जो सरबराह आहे। हू अॻु वज़ीर इतलात, प्रोसिक्यूटर जनरल ऐं डिप्टी चीफ जस्टिस बि रही चुको आहे ऐं ख़ैस सख़्तगीर शख़्सियत सम्झो वञे थो। पंजों उम्मीदवार हसन खुमैनी आहे जेको इस्लामी जमहूरिया ईरान जे बानी रूह अल्लाह जो पोटो आहे। हू कुझु हद ताईं इस्लाह पसंद ख़्यालनि वारो सम्झो वञे थो, पर 2016 में मजलिस ख़बरगान जी चूंडनि लाइ ख़ैस नाअहल करार ॾिनो वियो हो। छहों उम्मीदवार हाशिम हुसैनी आहिनि जेके मजलिस ख़बरगान सां वेझा लाॻापा रखे थो ऐं अॻु नाइब चेयरमैन तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई चुको आहे। चयो वञे थो त हू अली खामनाई जे वेझो रहियो आहे, पर मुल्क अंदरि संदसि प्रोफाइल घणो निमाया न आहे ऐं पासदाराने इनक़लाब सां बि ख़ासि वेझा लाॻापा आहिनि। तजिए निगारनि जो चवणु आहे त खामनाई अॻु ई पंहिंजी सिहत बाबति मजलिस खे आगाह करे चुको हो, तंहिं करे इम्कान आहे त मेंबर अॻुवाट ई कंहिं हद ताईं ज़हन ठाहे चुका हुजनि।